हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम दोस्तों। टिकटॉक ते हिकिड़ो नओं अपडेट आयो आहे। सो तमामु बहितरीन अपडेट आहे लीडर बोर्ड वारो। इन खे चेक करियूं था। मुकमल वीडियो ॾिसो, सॼी तफ़सीलात ॿुधायूं था। हाणे बिना देर जे हलूं था वीडियो जे तरफ़। पोइ ॾिसूं था, सॼी सम्झाणी ॾिसूं था। थोरो हेठि छिकियोसि। हाणे हिकु त यार ग़लती मां ॿाहिरि इहो हाणे ॿाहिरि निकिरी वियासीं। उहो वड़े फनकार अची विया। थोरी विराल वरी बि ॾिसूं था। अरे यार वरी फनकार अची विया। हाणे मुंहिंजे बूथ ते हणूं था। मथां उहो सुको रखियो आहे, हिन ते हयोसीं। सुके खां पुठियां थोरो सिरकायोसींसि। ओ इहे टे कोइन रखिया आहिनि सुका सुका। म्यूज़िक जंहिं ते छांपियल आहे हिन ते हयोसीं। ते ॾिसो था लीडर बोर्ड लिखियो पियो आहे। ऐं हे जेके आहिनि हिननि इनवाइट कयो आहे। इनवाइट जे ज़रिए पैसो मिले थो। त टिकटॉक रखियो आहे। टे क़ीमती इनाम रखिया आहिनि। पहिरीं इनाम आहे 1,20,000 जो, ऐं ॿियो इनाम आहे 96,000 जो। टियों इनाम आहे 72,000 रुपये जो। त ऑल टू ऑल पाकिस्तान में जंहिं बि बाजी इनवाइट ज़्यादा में ज़्यादा हूंदी उनखे मिलंदा 1,20,000। ऐं ॿिए नंबर ते जंहिंजी इनवाइट हूंदी उनखे मिलंदा 92,000 रुपया। ऐं टे नंबर ते जंहिंजी इनवाइट हूंदी उनखे मिलंदा 72,000 रुपया। त इन लाइ करिणो छा आहे? करिणो इहो ई आहे, साॻियो सिस्टम इनवाइट करणी आहे। इनवाइट जे ज़रिए इहे ई पैसा मिलंदा। त इहो लीडर बोर्ड जो ऑप्शन ईअं ई आहे। हिन में का नई ॻाल्हि कोन्हे। जीअं ई पहिरियों इनवाइट कयासीं त ईअं ई इनवाइट करे माण्हुनि जो आइडियूं खोले करे पोइ ईअं ई पैसो मिलंदो। बाक़ी अंग्रेज़ी में अलाए छा लिखियो पियो हुयो, असीं पढ़ी ॼाणूं नहीं पढ़ूं। फ्रॉम अप्रैल 1920-21 अलाए छा लिखियलु आहे। कंपनी रिव्यूज़। अच्छा, फ़िलहाल न मुदो रखियलु आहे। मुदे में ख़तमु थींदो तक़रीबन 6, 7, 8 महीना मुदो रखियलु आहे। बहरहाल इहो आहे। उहे इहो अंग्रेज़ी में लिखियो पियो आहे यार। पढ़ियल हुजो त पाण पढ़ो, जे न हो पढ़ियल त मूं वांगुरु ई मथो कुटियो। बहरहाल इहो सिस्टम आहे इनवाइट ते। इनवाइट कमु कंदा आहियो त माल मिलंदो न, पर सो वरी अव्हांखे थोरी मिलंदो यार। हेॾे पाकिस्तान में 3 ॼणे खे इनाम मिलंदा। सो ईअं सोचे मथे में सुर न हुजो। इहो मिणी आज़ी तौर ते रखियलु आहे इनवाइट बोर्ड। बहरहाल 5 ॼणे खे इनवाइट कंदा आहियो 4,500 मिलंदा आहिनि। पहिरीं 4,500 हुया, हाणे कटे चंडन कयो आहे 2,500। बसि ॿियो का बि इनाम कान मिलंदी न। हिते ई वेठा हुजो। हा, सो पिज़्ज़ा ॾिसी ऐं लीडर बोर्ड ॾिसी ज़्यादा परेशान न थियो त टिकटॉक माल पियो ॾे। कोई माल कोन थो ॾे थो त सिर्फ़ु सॼे पाकिस्तान में 3 ॼणे खे ॾींदो। सो अव्हां ई मूं जहिड़े बूथ खे तोड़ी ॾींदा। पाण वधि में वधि 1, 2 या 5 या 10 इनवाइट कंदासीं। हुनखे पाण खे 1,20,000 थोरी मिलंदा। त सोड़ पुसाए सुम्ही रहो। इहो को सोच ई न रखो त को पैसो मिलंदो। हाणे वीडियो ॾिसी तव्हां थकी पिया आहियूं। हाणे बंदि था कयूंसि। इलाही कूड़ कयासीं। लेकिन